अरे बाबा यार सोचा पियो रक्षो वठां ॿुधाए रखे में फ़ाइदा फ़ाइदा आहिनि न। बाबा ॾिस न रक्षो वठे तो तोखे मोला पैसो ॾिनो तो भले रक्षो वठ सुठो रक्षो वठ। रक्षो हलाइण सां रक्षो ज्यादा पैसो माण्हू कमाए सघे तो। रक्षे में माण्हू भंगड़ा ठाराया आहिनि गाॾियूं वरितियूं आहिनि माण्हू तमामु ख़ुशि आहिनि छा ॿुधे। बाक़ी हिन में इहो तोखे ख़्यालु करिणो पवंदो त रक्षो जॾहिं वठी तूं हलाईं रोड ते कुते जो ॿिली जो माण्हू जो गाॾी जो भंगड़े जो दीवार जो खॾे जो चौक जो खंबे जो तार जो बिजली जो सभिनी जो तोखे ख़्यालु करिणो पवंदो ताकि कंहिंखे हणी छॾीं त तुंहिंजो नओं रक्षो इहो बि त ख़राबु थींदो न। इहो तोखे वरी पंजरा भरणा पवंदा किसे मां त इहो त वरी नुक़सानु थियो कमाइण जे बदिरां वरी नुक़सानु थी वेंदो इहो त हिन खां सुठो तूं रक्षो हिकिड़ो वठि इन चीज़ जो ख़्यालु कर ऐं रक्षे मां पैसा तूं एतिरा कमाईंदे तुंहिंजो घर बि हलंदो शादी बि कंदे ॿार बच्चा थींदा हिकिड़ो सुठो VIP बंगलो ठाराइजे ऐं रोड रस्ता बि ग़रीबनि खे ठाराए ॾिजे कंहिं ग़रीब खे ख़ैरात बि ॾिजे फ़क़ीर ॿकीर उहो बि तोखे कमु ईंदा तो वीचारा। ऐं रक्षे सां कई फ़ाइदा आहिनि कोई बीमार सीमार घर में हेॾा होॾा तो खणी अस्पताल पुॼाइण तमामु घणा आहिनि में रक्षे में फ़ाइदा आहिनि छा ॿुधे त कंहिं ग़रीब खे खणी जंहिं पैसा न हुजनि त हुन खां पैसा न वठी जंहिं पैसा आहिनि त हुन खां ज्यादा पैसा वठिजे त इहे रक्षे जा सभु इहे फ़ाइदा आहिनि। पंचर थी विया पंचर दुकानदार पंहिंजे स्टाफ ते वेझा आहिनि पंचर ठाराए वेठी हो 30 रुपए घुरनि 40 रुपए ॾेई छॾे। नालो छा आहे न? नालो मुंहिंजो खंदी। अबा खंदी हा अबा लॻे तो पैसा खपाइला था मूं रक्षो वठंदा ई हथु खयो खंदी तो अॻे आई ख़ैर पोइ तूं मज़दूरी कर पैसा कमाए ॿियो रक्षो वठ रक्षे में वॾा फ़ाइदा आहिनि। पुछा छा आङूं ठहियल आहे कंहिं बाबा ॿुधाए में फ़ाइदा त ॿुधी वञे न पैसा पणे कपाए रहा पोइ कीअं रक्षो वठंदे। चरिया चरिया थी चरिया प्या घुमदा वतूं थी चरिया चरिया चरिया